अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन नवीं ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर हम रिपोर्ट अवां सां शेयर कंदासीं। पूरी सिंध में सकाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। उन सिलसिले में पीर जो ॻोठु लॻ ॻोठु बहालाड़क जे फातिमा मॉडर्न पब्लिक एलिमेंट्री स्कूल में एकता सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में स्कूली ॿारनि तक़रीरूं टेबलोज़ खाका पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं सिंध अमड़ खे भेटा पेश कई वई। तफ़सील खां अवांखे आगाह कंदासीं त पीर जो ॻोठु लॻ ॻोठु बहालाड़क में फातिमा मॉडर्न पब्लिक एलिमेंट्री स्कूल में सकाफ़ती एकता तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में स्कूल के प्रिंसिपल इरफान अली लाड़िक, उस्तादन मिस तहमीना, मिस यास्मीन, मिस उज़मा, मिस नाहिद, मिस आसिया, मिस इकरा, मिस शाइस्ता, मिस नायला ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध की सकाफ़त हज़ारें साल क़दीमी आहे। सिंध की सकाफ़त असांखे हर दिल अज़ीज़ आहे। पंहिंजी सकाफ़त के शानदार नमूने मल्हाए सिंध अमड़ सां वचन वरजायो आहे। अॼोको ॾींहुं ईद जे ॾींहं खां घटि न आहे। सकाफ़ती तक़रीबनि में सिंध के सकाफ़ती हुनर के हथ जूं शयूं पिणु सजाई वयूं। उन मौके ते स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि कायनात लाड़िक, इकरा फुलपोटो, अली रज़ा मेतलो, सुंबुल, यासिर अली, ज़ाकिर अली, इमाम बख्श ऐं ॿियनि पारां तक़रीरूं खाका टेबलोज़ पेश करे सिंध अमड़ के भेटा पेश कई वई ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। जॾहिं त आख़िर में ज़ंजीर ठाहे क़ौमी ॿधीअ जो सबूत पिणु ॾिनो वियो त असीं सभु सिंधी गॾु आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग।